PPMN ने ख़ुर्शीद शाह चयो आहे त मौजूदा हुकूमत जी नाक़िस पॉलिसी सबबि महांगाई वधी वई आहे। ग़रीब अवाम परेशान आहे। सख़्त जी एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ुर्शीद शाह चयो आहे त पंजाब जा माण्हू सोचनि त मुल्क में छा थी रहियो आहे। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत माण्हुनि खे कुझु नाहे ॾिनो। हुन चयो आहे त असां मथां इल्ज़ाम लॻाए विया आहिनि पर साबित कुझु नाहे थियो। सभ खां वधीक करप्शन तहरीक इंसाफ़ में आहे, जंहिंजा सबूत बि मौजूदु आहिनि। ख़ुर्शीद शाह चयो आहे त जेकॾहिं मौजूदा हुकूमत जूं पॉलिसियूं बहितर थियनि थियूं त वेलकम कंदुसि। बदकिस्मतीअ सां उहा सिर्फ़ इक़्तिदार जी जंग आहे। हुन चयो आहे त जेकॾहिं ख़ुर्शीद शाह बिलावल सां गॾु हूंदो त कश्मीर जे इलेक्शन में PP कामयाबु थींदी। कश्मीर जो बार असां सां प्यार कंदो आहे ऐं पीपल्स पार्टीअ सां मुहबत कंदो आहे। ओॾां सिंध हाई कोर्ट सख़्त जी अदालत में ख़ुर्शीद शाह खे अस्पताल में इलाज लाइ रखण जे हवाले सां दाख़िल कयल पटीशन जी ॿुधणी थी। उन सिलसिले में जेल अमलदार, सिंध हुकूमत जा नुमाइंदा, NICVD इंतज़ामिया ऐं धुरियुनि जा वकील अदालत में पेश थिया। NICVD इंतज़ामिया चयो आहे त एतिराज़नि वारी कापी नाहे मिली, मुताले जे लाइ वक़्तु ॾिनो वञे। अदालत इस्पताल इंतज़ामिया जी इस्तदा मंज़ूर करे वरिती ऐं ख़ुर्शीद शाह जे वकील जी इस्तदा ते अदालत मुख़्तसिर ॿुधणी बाद केस जी वधीक ॿुधणी 15 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी।